पेटे हलफ सिंध के सॾ ते नवाबशाह में भी सवे उस्तादन पारां गवर्नमेंट मेन प्राइमरी सिंधी स्कूल का नवाबशाह प्रेस क्लब ताईं रैली कढी, जिते उन्होंने सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध यूनिवर्सिटी उस्ताद IB जिनजा 3 साल पीरियड हुयो उहो बि ज़ब्त करे विया। उन्हनि खे नुक़सान वरी इंक्रीमेंट जेका अनट्रेंड इंक्रीमेंट हुई उन जे मद में बि कटौती शुरू करे ॾिनी आहे। पोइ कंहिं उस्ताद जा 4 लख कंहिंजा 4.5 लख थियनि था। हिकिड़ा त 3 साल उन्हनि जा खाजी आहे। चाहियूं था त जेका रिक्रूटमेंट पॉलिसी 2008 जी आहे उन में का बि असांजी इंक्रीमेंट न रोकी वई आहे। जेका इंक्रीमेंट असांखे ॾिनी वई आहे उहा हिन वक़्तु जेकर उहा वापसि वरिती थी वञे। असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त असां उन्हनि उस्तादनि जी रिकवरी कोन करणु ॾींदासीं। मुतालबो था कयूं त असां ना हक़ जो ज़ुल्म बंदि कयो वञे। असांजो पघारनि मां छो थी कटौती कई वञे। असांजे 14 स्केल वाइज छो कोन थो कयो वञे। असांखे टाइम स्केल छो कोन थो ॾिनो वञे। अचानक गवर्नमेंट हिन साल लेटर कढियो आहे त हुनजी डेट ऑफ अपॉइंटमेंट खां वठी जेका आहे उहा इंक्रीमेंट कटे उन्हनि खां रिकवरी कई वञे। इहो सरासर ज़ुल्म आहे। हीउ दोस्त असां उहिदेदार जी कयूं अॼु इन हवाले सां जेको आहे रोडनि ते निकिता आहियूं। पंहिंजे हक़नि जे लाइ बिलावल साहब खे ॿुधायूं था त तव्हांजे अबाणे शहर में ही उस्ताद रोडनि ते निकिरिया आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ। ऐं महिरबानी करे हिननि जे जेके पघार मां कटौती आहे उहा बंदि कई वञे। हर किस माशी क़तल न कयो वञे, न त ही उस्ताद एवाननि में अची कराचीअ जे एवाननि में अची तव्हां सां ॻाल्हाए जो नोटिस वठणु खपे। ईअं न थिए जो ही उस्ताद अॻिते वधी वञनि ऐं पोइ मामला ख़राब थी वञनि। लिहाज़ा असांजी गुज़ारिश आहे महिरबानी करे पेटे हलफ जा ही मुतालबा जेके दोस्तनि जा आहिनि जेके कटौती आहे इहा लिहाज़ा बंदि कई वञे। जी नाज़रीन, ही पेटे हलफ सिंध जे सॾ ते अॼु सवे उस्ताद नवाबशाह प्रेस क्लब वारा एहतजाजी मुज़ाहरो करे हिन जो चवणु आहे त 2008 खां जेके बि उस्ताद भर्ती थिया उनजी इंक्रीमेंट जे कटी वई उहा बहाल कई वञे। ॿी सूरत में असांजो रुख़ कराची तरफ़ हूंदो। कैमरामैन रफ़ाकत राई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाब।